डीएसपी विच में हुयो। मां शहबाज खान आई डीएसपी बिन्हिनि सां ॻाल्हायां पियो। हाँ, हुन जी पोइवारी कयो। जी, खुदा हाफिज। ओके, खुदा हाफिज। बाबल तव्हां इन रगड़नि में छो था पओ? हाँ सरदार, तव्हां बि लॻा कंहिंजे पुठियां आहियो। दादन बि तव्हां माण्हू कयो आहे जंहिं सदाई मुखालफ़त कई आहे। पत्थर पराओ सूर पंहिंजो पीरल। कीअं सरकार? शहबाज खे छिक अचे ऐं चङनि ऐं पुलिस वटि सद साख मुतासिर थिए त बि असां कमायो। ऐं जे दादन खे गाघो गिचीअ में पियो त बि असां कमायो। हूअं वरी असांखे छा कदो दादन? हकल सां हंधु हथ न अचेसि। मुड़ुसु ॾिस भॻियड़ न बाक़ी सभु पीरल जहिड़ा आहिनि। तहकीअ ते पटको हथ में पेर खुप नहीं न। मूं तव्हांखे रोकियो आहे न इन ॻाल्हि खां। बगन जी सरकार। हलू हलू घुमाइनि। बाबल कमु आहे त घुरायां ने। हा घुराइनि, कमु अथनि। चाची चाची अर्ज कयां? माई ये जेके अर्ज ऐं हुकुम थई नी ये वनी सो ढल के कर। मुखे करण जी का जरूरत कान थी। घर जी वडी त तू आही न। ना हा वडी? हां तू मुजी आही कान पो तुजी वडी छा में थेस? मु घर जी वडी चयो। माना तो तुजी ना आई है न। मां त चाहयां थी तू पांजो नथी करे त मां छा कयां? वनी फाहो खा। मां खाइंदस फाहो। छा छा चई? हाँ चाची खाइंदस। ही भी को जीअणा त पो आणे ॾेई रसो। हाँ जल्दी कर आणे ॾे मुखे। या खट जी वाडण थई न या खोले फाहो ॾेई छॾ। मुखे कहिड़ो लाचार पियो अॼु तोखे रसा आणे ॾियां। खोन विझी मुंहिंजी गिचीअ में ईअं न। चाची मुखे फाहो ॾे या मोकल ॾे। मोकल? मोकल वारी छाजी? मां हिते वञा। घणा ॾींहं थिया आहिनि चाची। अम्मा ऐं बाबे जी सिक लगी आ। ॾिठे ॾींहं थी विया आहिनि चाची। खुदा जी कुदरत माइटनि लाइ साथ वञेसि। हाँ मरे थी आईंदा जे माइटनि जी ॻाल्हि कई अथई त मुंहुं सुॼाए छॾींदी सही। सिक लगी आ मरे थी साथ वञेसि। अम्मा जी जॾहिं न मासी शबाना वटा मोटियो आहियूं त ही घर खाइण थो अचे। ईअं थो लॻे त पंहिंजो घर छॾे ॼण पराए घर आयूं हुजूं। हिन घर जी हर चीज़ हर शइ ॼण नई थी लॻे। पर ख़ैर अम्मा पंहिंजो घर आ नूरी। पंहिंजे घर खे पराओ घर थी समझी? अम्मा मूं त दिल जी ॻाल्हि कई। जीअं मूंखे लॻो मां चयो। जाईं हिते निपी हिते वॾी हिते थी सो घर पराओ थी समझी? चरियाप जी भी हद हूंदी आ। अम्मा जिते सुकून न हुजे, जिते मौत जो बाज़ ताड़ियो वेठो हुजे ऐं जिते हर घड़ी पाण खे माण्हू निंधड़को ऐं गैर महफ़ूज़ समझे, उहो घर कीअं पंहिंजो थियो? पंहिंजो घर उहो चइबो जिते माण्हू खे पंहिंजाइप मिले, प्यार मिले ऐं इज्जत जे तहफ़ुज़ जो यकीन हुजे। अम्मा मूं तोखे प्यार न ॾिनो आ या तुंहिंजी हिफ़ाज़त न कई आ? अम्मा मूं इनकार किथे कयो? अञा कीअं इनकार करी? पंहिंजे घर के पंहिंजो न समझण छा आहे? अम्मा तू न समझंदी है। हिते तू ताही। कमल किथे आ? मासी शबाना किथे आ? दादा नाहे नाहे न अम्मा। दादा नाहे त हर वक्त खौफ आहे न अम्मा। दादन वटि इहो खौफ हो। अम्मा अम्मा हवा ते हथ रख। न इहो खौफ न हो। पोए तॾहिं त मां हिते ओपराए पती भाया। रब कंदो सब कुछ ठीक थी विंदो। अम्मा सब कुछ ठीक न थे त मां दादा ने कमल सां न मिली सघां ऐं मौत जो बाज़ मूंखे झटे वञे
त मां दादन खे ॾोरापो ज़रूर ॾिजांइ त तो देर कई ऐं नूरी मौत जे वाग ॻीही छॾी। मासी ये दवाओं में फ्रूट वठो, डॉक्टर आराम जी सलाह ॾिनी। जिन मथां मौत जा मामरा हूंदा आहिनि तिन खे आराम किथां ईंदो पुट नसीर। इन खां त मौत बहितर आहे। मासी हिम्मत जो पांध न छॾ, मौत ॾींहुं पुने ईंदो आहे, को बि केला न मरंदो आहे। रब वॾो आहे मासी, सभु रब जे वस आहे। हा पर दर्द बि दरिया आहे, नथी उकरी सघां नसीर। मां बि बुॾी वेंदसि हिन दर्द जे दरिया में पुट। मुंहिंजे लाइ नूरीअ खां सवा रोज़ तो उभरे सारो सिज। केड़ी बिरादरी जो आई? हता यार बिरादरी मारो आया। इहा वरी केड़ी बिरादरी आड़े? सच बुधा न तो दुफ थी विने। हां दुफ तू कह रही? मां टिंडू खान टांडाणी ऐं तू? मां धनु खान धमालाणी। मूं वटि जादू आ। जादू? केड़ो जादू आ तो वटि? मां बिंदरे खे ड्रिगो ऐं ड्रिगे खे बिंदरो कंदो आहियां। सच्ची? न सिर्फ सच्ची पर पची भी। ओ तो यो आलम खान चनो कोन ॿुधो आ? ना मां कोन ॿुधो आ। किथां जो आ? सेवण जो मूंखे मिलियो तुर्की में। तुर्की वयो हुई छा? ॿुध दुनिया घुमी वेठो आहियां। तुर्की बंगाल वयो हुउसि, उतां त इहो जादू सिखी आयो आहियां। आलम खान त इस्तेमाल कयो न त आलम खान खे केरु सुञाणे हा। ॾिस न त मशहूरु केॾो थी वियो। भला कीअं इस्तेमाल कईसी जो टपाल मेजबान टपाल मेजबान मेजबानी जो राज मशहूर थी वियो। असल में दबा हेतिरो सफ़ा नंढिड़ो और असल मीटर पखिया न उन जो कद भी वॾो। पोइ जादू कयो मांसि, हीअं सिकियो मांसि, असली वयो वॾो थींदो, दुनिया में मशहूर थी वियो। पर न तूं बि जे कद वधाई त तोते बि जादू कयां। हाँ यार वारो कर त जीअं पोइ मां बि मशहूर थिया न। हा पर ॿुध हिक पासे लो जग में रसो ॿधी पोइ वण में ॿधंदो मां ऐं हथनि खां मथे छिकींदो मां। दाह न कजांइ। असुल न मरी पवां जो दाह क्या? हाँ ॻाल्हि ॿुधो, मां चवंदुसि त टिंडू खान टांडाणी ऐं तूं चवंदे धनु खान धमालाणी। पर कूक कंदे न त जादू टुटी पवंदो। हलो जे दाह कयां त पोइ मूती आ। अच मुंहिंजा पिनी। वञबा हे त बेहोश थी वियो। अगेड़म झगेड़म पगेड़म पा टिंडू टांडाणीअ जो कदू वधा। बेहोश थियो, बेहोश थी वियो धूड़े पा। अरे धनु खान नी खून करे नुस। Who are you, mister? अंत पासड़े हुच हुच नहीं उस ई पावा देर उसने खाए थो। खामोश ने खबर अफकना जोशना
मां जीअरो आहियां रे तव्हां मूंखे मारियो पिया अरे गॾु थी वियो अॼु हिकु कारतूस तव्हां ते ख़र्च कंदुसि अबो तना बेक ना अबो भगो भगना भग बची वियो भागन भला जो पैर तिरकी वियो जी सरकार दादन ॿियनि सरदारनि खे चई करे ॾिठो करे विधो आहे छामे सरकार औरतुनि जे बारे में कमाल था कयो किबला मञो ई न दादन जो छा वञे असांजे औरतुनि या असांजे बिरादरीअ सां सभिनी खे मुतमिन करे वञो अम्मा जी दुआ सां बहराम बर्मा मां बहर थी पे ॻाल्हायो किबला कांव जी काका छा कंदी तव्हां हिम्मत वारा सरदार आहियो हुननि जे चवण सां भला थी पवंदो छा हा बाक़ी हिकिड़ो कमु कयो हा बादल ई नसीर खे बड़ाई माखी खारायो त गरम थियनि अम्मा जी दुआ सां तव्हां मुझे रुख ते चढ़िया छो आयो आस्ते सरदार आस्ते तो खोटी चवां न हित न चवां सरदार कासिम करंटा खारे या मोरे खामोश खामोश करंट खान ये थंभा ऐं तारूं उखड़ी वेंदा न त करंट न रहंदो हलिया वञो ऐं ज़िंदगीअ भर मुंहिंजे मुंहुं न चढ़जो मुझे पुट जवाद खान के अगवा कयो मुझी बिरादरी जा थी करे मुझी नड़ीअ में हथ विझो घणो ॻाल्हाए वए शाहबाज खान घणो ॻाल्हाए वए सोठल सरदार हुजण जे करे लिहाज करे वई त मथे ते तो चढ़ंदो वञे असां नाहे अगवा करायो तुझे पुट जवाद खान के शाहबाज खान अॼु सुभाणे सालनि खां पोइ बि जेकॾहिं इहा ॻाल्हि साबित थिए न त असांजी निड़ी तुंहिंजी काती मुड़साणो अंजाम आहे तोसां इहो पर जेकॾहिं शाहबाज खान बेवाजिबी कंदे न त पोइ सोढल जी झड़प हाथी हंधो न चुरे सरदार असीं वहवार जे लाइ आहियूं छा जोड़े वहवार वठण हलियो आहे मोतबर वहवार असांखे लाकअप कराइण जो नूरीअ खे माराइण जो ऐं वहवार मुंहिंजे घर जी भित टपी माण्हुनि खे मोकिलण जो गणे गणे हिकु हिकु करे वहवार वठंदो सां शाहबाज खान छो त सोढल जी झड़प हाथी हंधो न चुरे ॻोठां लॾा छॾींदो मूंखे हा न जेको करणो अथव वञी कयो ॾिसी रहंदुसि हिन ॻाल्हि खे मूंखे पतो पवे ऐं पक थिए जवाद खान के तव्हां अगवा करायो आहे न त घरनि जा घर बिल्डोज कराईंदोसांव घरनि जा घर तव्हां पाण खे सम्झो चाहे हा न ईंदा कम होॾे न ईंदासीं ॻाल्हि ॿुध शाहबाज खान जॾहिं हूंदे ई न हिन दुनिया में
पोइ ईंदासीं छो ईंदासीं न ईंदासीं छो त सोढल जी छड़प हाथी हंधो न चुरे पुट दुआ जे लाइ अचिणो त पवंदो न कोन वञिबो दुआ जे लाइ कोन वञिबो अचो